जमाल खान अदा तू पंहिंजी जाइ ते सही आहे पर हाणे असां आहियूं ग़रीब माण्हू कुझु हथ पेर हणी वठूं न्याणीअ खे सखिणिया ठंडे त कोन कढंदासीं न। मां सम्झां थो यार पर रेस जो असां मथां ॾाढो ज़ोर लॻो पियो आहे। अदा पोइ रेस खे खणी तव्हां इजाज़त ॾियो बाक़ी हाणे असां त इजाज़त नथा ॾेई सघूं पिया 5-6 महीना बीहो। अदी असां त रेस खे अॼु इजाज़त ॾियूं पर असांजो घर थी वेंदो ख़ाली। हाणे तव्हां जेकॾहिं असांखे इजाज़त ॾियो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। कोई बि एतिरो जल्दी न। पहल खान मुंहिंजी अछी ॾाढ़ी ॾे ॾिस यार इनकार न कर बेली तव्हांजो जेको ख़र्चु लॻो मां ॾियण लाइ तयारु आहियां। हलाणे जे नथा मुड़ो त पोइ बि ठीकु आहे मथे महीने असांखे क़बूल आहे भाऊ मथे महीने जी 14 पकी सम्झो। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे तव्हां बि ख़ुशि रहो असांजे न्याणीअ खे ख़ुशि रखिजो ॿियो असांखे कुझु बि न घुरिजे। अदी छो दिलि लाथी अथई असां तुंहिंजी न्याणी खे पंहिंजी अखियुनि ते रखंदा। अदा असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे त तव्हां असांजे न्याणीअ खे इज़त जे निगाह सां ॾिसिजो। बाक़ी तो वारो छोकिरो त शादीअ खां पहिरियों ई थो पियो मुंहिंजे छोकिरीअ ते शक करे शादीअ खां पोइ त हलाए। न अदी न तव्हांखे अहिड़ी का बि शिकायत कोन मिलंदी। मां तव्हांजी न्याणी खे पंहिंजे धीउ जीअं रखंदुसि। ठीकु आहे जमाल खान मथे महीने जी 14 तारीख़ ॾिस असां बि को हथ पेर हणी था वठूं था। परेल खान पोइ बि असां तोखे कोन छॾींदासीं अदा कंहिं बि ॻाल्हि जी ज़रूरत हुजे त चई ॾिजांइ। अदा खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे असांखे कुझु बि न घुरिजे रुगो असांजी न्याणी सुखी हुजे बाक़ी न्याणीअ जे सिर जे लाइ खैरां सभु कुझु करे सघंदी। मां मज़दूरी बि कंदसि महिनत बि कंदसि परावनि दरनि जा थाम बि धोईंदसि त बि न्याणीअ जे लाइ गंज कंदसि तव्हां रुगो ॼञ वठी अचिजो। रेस चयो आहे त सुभाणे खानूअ जो ख़ात्मो करणो आहे। जे रेस चयो आहे न त पोइ खानू खे ख़तम सम्झ। मीर वारा बि विच में ज़रूर ईंदा। जे आया न त मुंहुं ॾेई वठबो। ता जेकॾहिं मीर वारा विच में आया न त पॾो झेड़ो थींदो। छा थियो बाबा? पुट मुबारक हुजे मथे महीने जी 14 पकी करे आयो आहे। मथे महीने जी छो हिन महीने जी छो न? बाबा मथे महीने बि वॾनि ज़ोरनि सां राज़ी थिया। अदा जेतिरी देर तहने खैर। बाबा मानी खाईंदो? न मुंहिंजी अम्मा मां मानी खाई आयो आहियां। आचर खान हाणे मुड़ बेली मुड़ काथे मूंखे बि पाण सां गॾु मारे न विझी थिए न